काफ़ी दोस्तनि इहा फरमाइश कई ऐं चयो त अमेरिका में यूनिवर्सिटी एडमिशन जे बारे में का इंफॉर्मेटिव वीडियो ठाहियो जंहिंमें कंटेंट हुजे त कीअं अमेरिका में अप्लाई कजे यूनिवर्सिटीज़ में कहिड़ी रिक्वायरमेंट्स आहिनि किन यूनिवर्सिटियुनि में अप्लाई कबो आहे ऐं वीज़ा जी रिक्वायरमेंट्स कीअं थींदी आहे। त अॼु जी वीडियो में असां इन ॻाल्हियुनि जे बारे में ॻाल्हाईंदासीं, ख़ासि तौर ते ग्रेजुएट एडमिशन्स जे बारे में अमेरिका में। ग्रेजुएट एडमिशन्स जो मतिलबु इहो जीअं पाकिस्तान में असां पोस्ट ग्रेजुएट चवंदा आहियूं, बैचलर्स खां पोइ जेके स्टडीज़, उन्हनि खे अमेरिका में ग्रेजुएट स्टडीज़ चइबो आहे। त जेके बि सुञाणप वारा पाड़े ओड़े जा सोट मासात जेके यूनिवर्सिटियुनि में हिन महिल पढ़नि था या जेके यूनिवर्सिटियूं पास करे चुका आहिनि ऐं जिन खे शौक़ु आहे अमेरिका में ग्रेजुएट एडमिशन्स जे लाइ, उन्हनि खे तव्हां हीअ वीडियो शेयर कजो ऐं हेठि सब्सक्राइब कजो। ॿियो कमेंट सेक्शन में मूंखे ॿुधाइजो त ॿियूं कहिड़े क़िस्म जूं वीडियोज़ तव्हां ॾिसणु पसंदि कंदव। अॼु जो टॉपिक जीअं तव्हांखे ख़बर आहे ग्रेजुएट एडमिशन्स जे बारे में आहे। ऐं ग्रेजुएट एडमिशन्स अमेरिका में कुझु दोस्त घणा मूंखां पुछा पिया कनि त असांखे छा मास्टर्स जी ज़रूरत हूंदी आहे PhD करण लाइ, या कहिड़ी रिक्वायरमेंट्स आहिनि मास्टर्स करण लाइ, ऐं स्कॉलरशिप्स केतिरियूं आहिनि। त इन्हनि सभिनी सवालनि जो जवाबु ॾिबो। हलो त ॾिसूं था पहिरियों अमेरिका में एडमिशन्स जेकी थींदी आहे मास्टर्स या PhD जे लाइ, उनजे लाइ छा रिक्वायरमेंट आहे। तव्हांखे जेकर PhD करणी आहे अमेरिका में, तव्हांखे मास्टर जी ज़रूरत न आहे। तव्हां अंडर ग्रेजुएट जेको बैचलर्स आहे उन डिग्री ते बि तव्हां मास्टर्स या PhD जे लाइ अप्लाई करे था सघो। एडमिशन्स जे लाइ तव्हांखे कुझु बेसिक डॉक्यूमेंट्स खपंदा आहिनि, रिक्वायरमेंट्स, जिन मां GRE स्कोर, टॉफल स्कोर, 3 लेटर्स ऑफ रिकमेंडेशन, ट्रांसक्रिप्ट्स, हिकु एसे जेको ॿुधाईंदो त तव्हां पाण लिखंदव, एडमिशन कमेटी खे तव्हां ॾींदव उन सॼे सभु डॉक्यूमेंट्स जे अंदरि। उन एसे में तव्हां ॿुधाईंदव तव्हांखे छो खयो वञे, तव्हांखे छो एडमिशन ॾिनी वञे, ऐं तव्हांखे पंहिंजी CV मोकिलणी पवंदी। इहे कुझु इम्पॉर्टेंट डॉक्यूमेंट्स आहिनि जंहिंजी तव्हांखे ज़रूरत पवंदी आहे। इन्हनि जे बारे में अॼु असां ॻाल्हाईंदासीं। GRE स्कोर जेको आहे या GRE टेस्ट, इहो हिकु वॾो मौज़ू आहे। उहा कीअं ॾिबी आहे, उन में छा शयूं थींदियूं आहिनि। अॼु असां बेसिक शयुनि जे बारे में ॻाल्हाईंदासीं त इन में कीअं अप्लाई कयो वञे GRE टेस्ट जे लाइ, पाकिस्तान में किथे GRE टेस्ट ॾिनी वेंदी आहे, ऐं तव्हांखे छा खपंदो अप्लाई करण जे लाइ, ऐं एट द एंड उनजी प्रिपरेशन जेकी आहे उन जे बारे में मां कुझु हेठि लिंक्स तव्हांखे हेठि ॾेई छॾींदुसि कि इंस्टीट्यूशन्स आहिनि पाकिस्तान में जेकी तयारी कराईंदा आहिनि, उन में कहिड़ी ज़रूरत हूंदी आहे। आमतौर ते 3 सेक्शन्स हूंदा आहिनि, 2 इंपॉर्टेंट सेक्शन्स आहिनि। हिकिड़ी क्वांटिटेटिव जेको मैथमेटिक्स ऐं एनालिटिकल रीज़निंग ते बेस्ड हूंदो आहे, ॿियो वर्बल सेक्शन जंहिंमें इंग्लिश घणी हूंदी आहे, रीडिंग कम्प्रीहेंसिव सेक्शन, ऐं टियों एसे राइटिंग ऐं ॿियो प्रोज़ राइटिंग अहिड़े क़िस्म जो आहे। तव्हां जेकर इंजीनियरिंग फील्ड में हो, तव्हांखे क्वांटिटेटिव सेक्शन में घणी मार्क्स खणणु खपनि। आमतौर ते 160 खां मथे 170 मार्क्स हूंदियूं आहिनि। ऐं तव्हां जेकर लिटरेचर या ॿिए डिपार्टमेंट में सोशल साइंसिस में, त इंग्लिश वारो सेक्शन तव्हांजो सुठो हुजणु खपे, वर्बल सेक्शन, उन में 160 खां मथे हुजणु खपनि। आमतौर ते इंजीनियरिंग में जेको मूं ॾिठो आहे 160, 158, 160 खां मथे हुजे क्वांटिटेटिव, 155 जेकर आहे त आमतौर ते सही थींदो आहे, पर तव्हांखे इन खां मथे रखणु खपे। GRE हिकु वॾो टॉपिक आहे, जीअं मूं तव्हांखे चयो। उन ते वरी पोइ तव्हांखे जेकर ख़्वाहिश आहे ॿुधायो मूंखे हेठि कमेंट सेक्शन में, त उन ते वरी बाक़ाइदे अलॻि सां हिकिड़ो टॉपिक ते ॻाल्हायो वञे। ऐं जेको टॉफल स्कोर आहे उहो जीअं IELTS थींदो आहे बर्तानिया या ऑस्ट्रेलिया लाइ, अमेरिका लाइ टॉफल हूंदो आहे। टॉफल बि इंग्लिश टेस्ट आहे ऐं उहा कीअं अप्लाई कबी आहे उन जे बारे में ॾिसंदासीं। प्रिपेयर कई वञे उहो टॉपिक ई ॿियो थींदो। त हिन वीडियो में असां प्रिपरेशन जे बारे में, टेस्ट जी प्रिपरेशन जे बारे में घटि ॻाल्हाईंदासीं, कहिड़ी रिक्वायरमेंट्स आहिनि यूनिवर्सिटियुनि जे लाइ, ऐं उन्हनि कीअं अप्रोच कजे, उन जे बारे में असां घणो ॻाल्हाईंदासीं। ऐं मिसाल जे तौर ते मां का बि यूनिवर्सिटी खणां, तक़रीबन सभिनी यूनिवर्सिटियुनि जे लाइ इहे रिक्वायरमेंट्स जेके मूं तव्हांखे ॿुधायूं इहे ज़रूरी हूंदियूं आहिनि। हाली त ॾिसूं था कीअं यूनिवर्सिटियूं लिस्ट थियूं कनि, एडमिशन क्राइटेरिया उन्हनि जी कीअं आहिनि यूनिवर्सिटियुनि जूं। मिसाल जे तौर ते मां वञी ॾिसां इंडियाना यूनिवर्सिटी कंप्यूटर साइंस डिपार्टमेंट, तव्हांखे जेकर मैकेनिकल इंजीनियरिंग खपे, इलेक्ट्रिकल, तव्हां साॻे हिसाब सां करे था सघो। पर हली ॾिसूं था मिसाल जे तौर ते इंडियाना यूनिवर्सिटी में कंप्यूटर साइंस डिपार्टमेंट कहिड़ी रिक्वायरमेंट्स ॾिसे ऐं तव्हांखे कहिड़ी डेडलाइंस आहिनि, कीअं तव्हां अप्लाई था करे सघो। मां वेंदुसि गूगल ते, ऐं या मां हिन महिल DuckDuckGo थो इस्तेमालु कयां। साॻी ॻाल्हि आहे, तव्हां गूगल इस्तेमालु करे था सघो। हुन तव्हां लिखो मिसाल इंडियाना यूनिवर्सिटी,
computer science admissions, spelling admissions तव्हांखे पहिरियों पेज खई हूंदो ऐं कंप्यूटर साइंस डिपार्टमेंट में असां अची वियासीं ऐं इंडियाना यूनिवर्सिटी कहिड़ी रिक्वायरमेंट्स थी ॾसे कंप्यूटर साइंस जे लाइ। आम तौर ते जेके यूनिवर्सिटी में बैचलर्स करे आया हूंदा उन्हनि खे ख़बर हूंदी बेसिक कॉन्सेप्ट्स तव्हांखे जेकर इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग आहे मैकेनिकल आहे तव्हांजा पंहिंजा कॉन्सेप्ट्स हूंदा जेके तव्हांखे अॻु में अचणु खपनि बेसिक शयूं त हे माना उनजे बारे में ब्रीफ स्केच आहे। ऐं डेडलाइंस जेके आहिनि अमेरिका में आम तौर ते 10 दिसंबर तक़रीबन यूनिवर्सिटी जी डेडलाइन हूंदी आहे ऐं उन्हनि खे रिज़ल्ट अप्रैल में ॾेई छॾणी हूंदी आहे इन्हनि जो को कानून आहे। पर के यूनिवर्सिटियूं वरी स्प्रिंग एडमिशन्स ॾींदियूं आहिनि। आम जेकी एडमिशन थींदी आहे जीअं सिंध यूनिवर्सिटी में मुंहिंजे ख्याल सां जनवरी में क्लासिस स्टार्ट थींदा आहिनि। मां नस्ट इस्लामाबाद में पढ़ियो हुउसि उते सितंबर में स्टार्ट थींदा क्लासिस। अमेरिका में फॉल सेमेस्टर चइबो आहे या स्प्रिंग सेमेस्टर या समर सेमेस्टर। फॉल सेमेस्टर जेको आहे उहो जून जुलाई खां पोइ थींदो आहे अगस्त में ऐं स्प्रिंग सेमेस्टर जनवरी में शुरू थींदो आहे। आम तौर ते तव्हांखे जेके हैवी एडमिशन थींदियूं आहिनि उहे फॉल सेमेस्टर में थींदो त असां फॉल सेमेस्टर जी ॻाल्हाईंदासीं ॻाल्हि। हिते जीअं त मिसाल मास्टर्स एडमिशन जे बारे में लिखियो पियो आहे बायो इंफॉर्मेटिक्स, कंप्यूटर साइंस, सिक्योर कंप्यूटिंग, कंप्यूटर साइंस PhD। हे था ॾिसनि त कंप्यूटर साइंस जी जेकी मास्टर्स आहे उहा 10 दिसंबर ते तव्हां अप्लाई करे था सघो फॉल सेमेस्टर जे लाइ। PhD जे लाइ 15 दिसंबर में तव्हांजा डॉक्यूमेंट्स इन अचणु खपनि तव्हां एप्लीकेबल हूंदव एप्लीकेशन कंसीडर करण जे लाइ। हिन ते ॾिसियो ईअं सभु यूनिवर्सिटियूं पंहिंजो हिसाब ॿुधाईंदियूं पर उन सभिनी में साॻियूं ॻाल्हियूं हूंदियूं हिकिड़ियूं जेके हे आहिनि। तव्हांखे एप्लीकेशन फ़ी जमा कराइणी पवंदी। हर यूनिवर्सिटी पंहिंजी हूंदी आहे। मुंहिंजे ख्याल सां $40 $30 तक़रीबन। तव्हांखे एडमिशन जेकी अप्लाई था कंदव ऑनलाइन कंदव। सॼो फॉर्म हूंदो जेको तव्हां फिल कंदव। हिनखे जेकर खोले ॾिसिजेसि ऐं हिते सॼो तव्हांखे अकाउंट खोलणो ठाहिणो पवंदो। उन में हर शइ जेकी अॻिते लिस्ट थियल आहे जंहिंखे ॾिसंदासीं असां उहा तव्हांखे अंदरि विझणी पवंदी ऐं पोइ आख़िर में तव्हांखे फ़ी पे करणी पवंदी। हाणे हिते GRE स्कोर अची वियो। GRE जंहिं महिल तव्हां टेस्ट ॾींदव न तव्हांखे तक़रीबन 3-4 फ्री अपॉर्चुनिटीज़ हूंदियूं आहिनि। तव्हां कंहिं इंस्टीट्यूशन्स में स्कोर मोकिले था सघो पोइ उहो वरी TCS करे पंहिंजो स्कोर मोकिलींदा तव्हांजो उन यूनिवर्सिटियुनि ॾे। त उते तव्हांखे ॿुधाइणो हूंदो आहे त तव्हां जंहिं इंस्टीट्यूशन में मोकिलियो था उनजो कोड छा आहे। हाणे मिसाल जे तौर ते हिते ॾिसनि था त असांजी यूनिवर्सिटी जो कोड आहे 1324। हर यूनिवर्सिटी जो पंहिंजो हूंदो उहो तव्हां ॾिसंदा ऐं डिपार्टमेंट कोड जेको आहे उहो हे आहे 0402। इंडियन यूनिवर्सिटी कंप्यूटर साइंस डिपार्टमेंट ईअं हर डिपार्टमेंट जा पंहिंजा हूंदा आहिनि। पोइ GRE वारा वरी तव्हांजो स्कोर हुन डिपार्टमेंट वारनि खे मोकिलींदा त हुननि खे ख़बर पए तव्हां GRE स्कोर कहिड़ो आहे। तव्हां पंहिंजी एडमिशन एप्लीकेशन जेके उन में तव्हां पंहिंजो ज़िक्र कंदव उनजो स्कोर लिखंदव हुननि ॾे वरी ऑथेंटिकेट इंफॉर्मेशन ईंदी GRE वारनि जे पारां। ऐं तव्हां जंहिं महिल GRE अप्लाई कंदव उन में तव्हांखे घणियूं शयूं उहो वरी पोइ उते सॼी वीडियो आहे GRE कीअं आहे उन में छा आहे कीअं उन में स्कोर मोकिलिबा आहिनि। बेसिक शयूं महिल अॼु असां कवर था कयूं। वरी साॻी ॻाल्हि टाफल स्कोर जे बारे में उनजो बि डिपार्टमेंट कोड ऐं ॿियो GRE वागी उहो वरी अलॻि टेस्ट आहे उहो तव्हां ॾींदव वरी उनजो स्कोर तव्हांजो ईंदो। ऐं मिनिमम रिक्वायरमेंट शायदि के यूनिवर्सिटियूं लिखंदियूं आहिनि असां में छा आहिनि के कोन लिखंदियूं आहिनि मिनिमम रिक्वायरमेंट। हाणे हिन इंडियन यूनिवर्सिटी में स्कोर्स अर्न विद इन द पास्ट 2 years are of 100 or higher on the internet based test। मतिलबु हिन जी रिक्वायरमेंट आहे 100 हुजणु खपनि। स्टेटमेंट ऑफ पर्पस हे की आहे। स्टेटमेंट ऑफ पर्पस हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेको तव्हां एसे लिखंदव ख़त लिखंदव तव्हां एडमिशन कमेटी ॾे तव्हांखे छो खयो वञे ऐं इहो ख़त कीअं लिखिबो आहे इहो वरी अलॻि सां टॉपिक आहे। कीअं इहो तव्हां जेकर मूंखे कमेंट सेक्शन में हेठि ॿुधायो तव्हांखे इंट्रस्ट आहे छा त इन ते अलॻि सां हिकिड़ो वीडियो थींदी कीअं ख़त लिखिबो आहे हुन में कहिड़ियूं शयूं लिखजनि कहिड़ियूं शयूं न लिखजनि। त तव्हां उहो हिकु ख़त लिखंदव एडमिशन कमीशन। बेसिकली हुन जो मक़सदु इहो आहे तव्हांखे जेकर टेस्ट ॾिसजे GRE जी टेस्ट या टाफल टेस्ट या ट्रांसक्रिप्ट उन में घणी ख़बर नथी पए त तव्हां हमरा पाण छा आहे तव्हां हिन ख़त जे ज़रिए तव्हां ॿुधाईंदो मां छा आहियां। इहो माना हिकिड़ो 1-to-1 कॉन्टेक्ट आहे।
एडमिशन कमेटी खे सम्झण लाइ तव्हां केरु ट्रांसक्रिप्ट तव्हां मोकिलींदो तव्हांजी बैचलर्स जी मास्टर जी जेके बि तव्हां कोर्स वर्क कयो आहे पंहिंजी यूनिवर्सिटी में उन ट्रांसक्रिप्ट जेके उहा बि तव्हां मोकिलींदो उहा ओरिजिनल हुजणु खपे HEC जी अटेस्टेशन थींदी आहे ट्रांसक्रिप्ट खे ऐं हर यूनिवर्सिटी जे हिसाब सां यूरोप में कुझु यूनिवर्सिटियूं चवंदियूं आहिनि HEC अटेस्टेशन तव्हांजी ट्रांसक्रिप्ट हुजे अमेरिका में तव्हां यूनिवर्सिटी ॾिसजो आम तौर ते हुजे न हुजे को फ़र्क़ु कोन थो पए अॻिते असां स्कॉलरशिप ते ईंदासीं जेको फुल ब्राइट स्कॉलरशिप आहे हुन ते थोरो मां ॻाल्हाईंदुसि कीअं स्कॉलरशिप वठी आहे उहे चवंदा आहिनि असांखे ऑथेंटिकेट करे ॾियो HEC खां पर हाल फ़िलहाल तव्हांखे एतिरी ज़रूरत न पवंदी ऑथेंटिकेट जी तव्हां यूनिवर्सिटी जी वेबसाइट ते ॾिसजो हे वरी तमामु घणी की शइ आहे 3 लेटर्स ऑफ रेकमेंडेशन लेटर्स जेके आहिनि उहे तव्हांजे मेंटोर तव्हां सां गॾु जेको कंपनी में तव्हां किथे का जॉब कई हुजे तव्हां सां गॾु जेको तव्हांखे सुञाणप वारो हुजे जंहिं तव्हां सां हक़ीक़त में कमु कयो हुजे तव्हां सां गॾु गुज़ारियो हुजे वक़्तु कम में ऐं जंहिं फील्ड में तव्हां अप्लाई था कयो उहो माण्हू प्रोफेसर थी थो सघे तव्हांजो कुलीग थी थो सघे मेंटोर थी थो सघे टीचर थी थो सघे उहो लेटर ऑफ रिकमेंडेशन लेटर तव्हांजे बारे में लिखंदो आहे उहो कमेटी ॾे वेंदो आहे तव्हां 3 माण्हू चूज़ कंदो आम तौर ते प्रोफेसर्स हूंदा आहिनि जेके नवां स्टूडेंट्स आहिनि या तव्हां इंटर्नशिप कई हुजे तव्हां जेको मैनेजर हो उहो तव्हांजो रिकमेंडेशन लेटर लिखंदो आहे लेटर ऑफ रिकमेंडेशन कीअं लिखिबो आहे इहो वरी साॻी उहा ॿी वॾी हिकिड़ी वीडियो ठाहे कीअं लिखिबो आहे आम तौर ते तव्हां जेके रेकमेंडर हूंदो उनखे ख़बर हूंदी पर हर माण्हू पंहिंजे हिसाब सां उनखे घणी ख़बर केरु कंहिं हिसाब सां लिखंदो आहे पोइ तव्हां कुझु मटीरियल्स अलॻि सां वीडियो थींदी उहो तव्हां उन रिकमेंडेशन लेटर वारे खे तव्हां प्रोवाइड करे था सघो मां तव्हांखे ॾींदुसि जंहिंमें कीअं रिकमेंडेशन लेटर लिखिबो आहे उहो स्टैंड आउट कीअं थिए कहिड़ियूं शयूं हुन में हुजणु खपनि कहिड़ियूं न हुजणु खपनि त रिकमेंडेशन लेटर वठण खां पहिरियों तव्हां जेको हमरा आहे तव्हांजो प्रोफेसर थी वियो ज़रूरी न आहे त हेड ऑफ डिपार्टमेंट डीन खां वठो डीन मथां तव्हांखे न सुञाणे तव्हां सां जंहिं प्रोफेसर कमु कयो आहे तव्हां कंहिंजा टीए हुअव तव्हां कंहिंसां रिसर्च कई आहे तव्हां कंहिंसां फील्ड वर्क कयो आहे मिसाल कंहिं NGO में कंहिं कमु कयो आहे हाणे उहो सोशल वर्क में डिग्री थो वठणु चाहे अमेरिका में तव्हांजो जेको फील्ड मॉनिटर सुपरवाइज़र हो उहो तव्हांजे बारे में रिकमेंडेशन लेटर लिखंदो उहो ऑथेंटिक हिकिड़ी शइ आहे त उन्हनि खां तव्हां जंहिं महिल वठणु वञो त उन्हनि खां पुछा कयो तव्हां छा सुठो रिकमेंडेशन लेटर मुंहिंजे बारे में लिखी ॾींदव त अॻे माण्हू खे बि हिकिड़ो जवाज़ हुजे जेकर नथो लिखणु चाहे त उहो तव्हांखे मिसाल इनडायरेक्टली चई थो सघे कॾहिं ईअं थी थो सघे तव्हांखे केरु रिकमेंडेशन लेटर लिखी ॾे उहो ग़लति नेगेटिव हुजे तव्हांजो त उहो तव्हां ॾिसजो हे माना की आहे तमामु ज़रूरी शइ आहे ऐं पोइ यूनिवर्सिटियुनि जे बारे में के मतिलबु डिपार्टमेंटल क्वेश्चनरी हूंदियूं आहिनि तव्हां कहिड़े प्रोफेसर सां गॾु कमु था करणु चाहे न करणु हे माना ऑप्शनल शइ आहे उहो हुन में हूंदी तव्हां ॾिसंदा ऑनलाइन एप्लीकेशन जे अंदरि ऐं रेज़्यूमे कीअं ठाहिबी आहे अमेरिका में जेके रेज़्यूमे जो फॉर्मेट कीअं थींदो आहे असां ॾे आम तौर ते माण्हू मतिलबु मैरिज फोन नंबर या लाइसेंस ड्राइविंग लाइसेंस आहे असां वटि इहे शयूं ज़रूरी आहिनि जेकर तव्हांखे कंहिं ख़ासि क़िस्म जी जॉब थी खपे पर कंहिं ख़ासि क़िस्म जे मुल्क में तव्हांखे जीअं मिसाल UAE में तव्हांखे ड्राइविंग लाइसेंस हुजे त तव्हांखे मतिलबु माण्हू प्रिफर कंदा आहिनि सेल्स जी जॉब जे लाइ पर जेकर यूनिवर्सिटी एडमिशन अमेरिका में ॾिसिजे त उहो वरी CV पंहिंजे हिसाब सां लिखिबी आहे हुन में कीअं आहे उहो वरी साई ॻाल्हि त उहो वरी अलॻि सां वीडियो करे ठाहिबी CV कीअं बहितर सुठी CV कीअं ठाहिबी आहे न सिर्फ़ु एडमिशन जे लाइ हूअं बि जॉब जे लाइ कंहिं लाइ तव्हांखे CV पंहिंजी हुजणु खपे त इहे मोटियूं बेसिक शयूं आहिनि जेके तव्हांखे पहिरियों ई हथु करणु खपनि तव्हांखे जेकर एडमिशन 15 दिसंबर में तव्हांखे एडमिशन फॉर्म जमा कराइणो आहे GRE जी तयारी तव्हांखे मार्च में शुरू करणु खपे टॉफल जी तयारी तव्हांखे नवंबर में मतिलबु स्कोर्स हुजणु खपनि हे सभु शयूं लेटर ऑफ रिकमेंडेशन ऐं लेटर ऑफ रिकमेंडेशन में इहा शइ थींदी आहे त तव्हां पाण कोन था ॾेई सघो उहो जेको ॾियण वारो आहे न उहो वञी होॾे अपलोड कंदो त तव्हां उन्हनि खे पहिरियों ई तव्हां चई छॾियो त हे डेडलाइन अचण वारी आहे आम तौर ते रिकमेंडेशन लेटर जेको आहे उहो यूनिवर्सिटी डिपेंड थो करे पर महीने खां पोइ डेडलाइन जे महीने खां पोइ ताईं ग्रेस पीरियड हूंदो आहे माना जनवरी ताईं माण्हू अप्लाई जमा कराए सघे पर उहो तव्हांखे यूनिवर्सिटी में ॾिसणो पवंदो कीअं आहे हिसाबु हे हिमल ताईं बेसिक शयूं असां कवर कयूंसीं हाणे ॾिसजे त स्कॉलरशिप या ट्यूशन फी वेवर्स इहे कीअं थींदा आहिनि अमेरिका में ट्यूशन फी जेकी आम तौर ते हिकु कोर्स जी
$3,500 खनि डॉलर आहे आम तौर ते। मां हिकिड़े आम एस्टिमेट्स जी ॻाल्हि थो कयां। ऐं तव्हांखे हिकु कोर्स माना हिकु 3 क्रेडिट आवर्स, ऐं तव्हांखे तक़रीबन सेमेस्टर में मास्टर्स जे लाइ PhD फंडिड हूंदी आहे। PhD ते नथा ॻाल्हायूं, मास्टर्स जी असां ॻाल्हि कयूं, छो जो जेको PhD में अची वियो उनखे फंडिंग मिली वेंदी आहे, उहो उनखे जॉब में मिली वेंदी आहे, उहो रिसर्च बि कंदो आहे, टीचिंग कंदो आहे, ऐं उनखे ट्यूशन फी उनजी फ्री हूंदी आहे, इंश्योरेंस बि उनखे मिलंदी आहे, हेल्थ इंश्योरेंस। उन लाइ मसइलो न आहे। जेको मास्टर्स में थो अचे उहो 2 साल मास्टर्स कंदो ऐं तक़रीबन $50,000 ख़र्च अची थो वञे, रहण करणु, ट्यूशन फ़ियूं। $60,000 जेके पाकिस्तानी वञी थिया 80 लख 90 लख, मतिलबु तक़रीबन सुठे हिसाब सां। मतिलबु त या त तव्हां वटि एतिरा पैसा हुजनि। आमतौर ते जेके इंडियंस ईंदा आहिनि, इंडियन बैंकिंग सिस्टम एतिरो स्टेबल आहे, उन्हनि खे अपॉर्चुनिटीज़ आहिनि त उन्हनि खे लोन्स मिली वेंदा आहिनि। असां वटि एतिरो न आहे पाकिस्तान में। त कीअं ट्यूशन फ़ी वेव कराइजे या कीअं स्कॉलरशिप्स वठिजनि मास्टर्स वारनि जे लाइ, उन जूं कुझु टिप्स इहे आहिनि। हिकिड़ो त फुल फ्लेज स्कॉलरशिप्स थींदियूं आहिनि, जीअं फुल ब्राइट। हाणे मिसाल जे अगरि फुल ब्राइट जी असांखे जांच वठणी आहे त असां छा कंदासीं, वेंदासीं गूगल ॾे, गूगल खे चवंदासीं त USEFP इंटर, यूनाइटेड स्टेट्स एजुकेशनल फाउंडेशन इन पाकिस्तान। इन में वेंदासीं, हिते फुल ब्राइट साईं पाण आर्कनसा रियासत जा अमेरिका में सेनेटर हूंदा 1960 जे दौर में। तॾहिं टीवीज़ कोन हूंदियूं, सोशल मीडिया कोन हूंदी। फुल ब्राइट जेकी स्कॉलरशिप आहे उहो उन जो मक़सदु इहो आहे त अमेरिका ऐं ॿाहिरियों जेको मुल्क दुनिया पीपल टू पीपल कॉन्टेक्ट थियनि, माण्हू हिक ॿिए जे ॻोठनि घरनि में अचनि, शहरनि में रहनि, अमरीकी ॿाहिरि वञनि, अमरीका में माण्हू अंदरि अचनि, उहो एजुकेशनल मुने में हुजे, कल्चरल मुने में शयूं हुजनि। फुल ब्राइट तमामु वॾो इदारो आहे जंहिंमें न सिर्फ़ु मास्टर्स ऐं PhD पर तमामु घणनि क़िस्मनि जूं स्कॉलरशिप्स आहिनि। जीअं प्राइमरी टीचर्स थी विया, उन्हनि जे लाइ कुझु मिडिल स्कूल मुंहिंजे ख़्याल सां उन टीचर्स जे लाइ बि आहिनि, जर्नलिज़म जे लाइ आहिनि, पोस्ट डॉक्स जे लाइ आहिनि, अंडर ग्रेड जे लाइ के हिन जूं प्रोग्राम्स थींदा आहिनि। मिसाल जे तौर ते असां हलिया वञूं फेलोशिप प्रोग्राम्स में, असांखे नज़र ईंदो फुल ब्राइट स्कॉलर प्रोग्राम हे मुंहिंजे ख़्याल सां पोस्ट डॉक्स आहिनि, जेके PhD करण खां पोइ जेके वेंदा आहिनि माण्हू, स्पेशलिस्ट प्रोग्राम को हुनरमंद थी वियो, या ॿिया जेके नॉन डिग्री बेसिस, बेसिकली तव्हांखे डिग्री न मिलंदी पर तव्हां कंट्रीब्यूशन खां कंदो वञी सघंदा। डिग्री बेस्ड प्रोग्राम्स जेके आहिनि उन में ग्रेजुएट स्टडी स्टूडेंट्स जेके आहिनि उहे प्रोग्राम्स आहिनि, फुल ब्राइट PhD ऐं मास्टर्स। ऐं ॿियूं शयूं वर्किंग प्रोफेशनल टीचर्स जे लाइ जीअं मूं चयो घणे हिसाब सां, पर असां अॼु जे टॉपिक जे हिसाब सां फुल ब्राइट PhD ऐं मास्टर्स हिन खे ॾिसंदासीं। आमतौर ते जेकी हिननि जी डेडलाइन हूंदी आहे उहा मई में हूंदी आहे। हिन साल पास थी वई 2019 जी जेकी ईंदी उहा मई 2019 में हूंदी। जेके हिनमहिल स्टूडेंट्स फाइनल ईयर में आहिनि उहे गौर कनि ऐं उहे तयारियूं पकड़नि, GRE टॉफल जा एग्ज़ाम्स ॾियनि मई खां पहिरियों ताईं मिसाल, त हे अप्लाई करे था सघनि। ऐं हिननि जा तक़रीबन उहे हूंदा आहिनि जीअं ग्रेजुएट स्टूडेंट्स जी मूं तव्हांखे एडमिशन्स जी क्राइटेरिया ॿुधाई, जेके लेटर एसे सभु कुझु हिननि जो पंहिंजो जेको आहे सो सॼो एप्लीकेशन फॉर्म हूंदो आहे, उतां थींदो 3 लेटर्स ऑफ रिकमेंडेशन। साई ॻाल्हि GRE स्कोर रिपोर्ट, ट्रांसक्रिप्ट ऐं HEC टेस्ट जेकी मूं ॻाल्हि कई। त मां पाण फुल ब्राइट स्कॉलरशिप ते मास्टर्स लाइ आयो हुउसि, त मूंखे कुझु चङो ख़ासो एक्सपीरियंस आहे त कीअं हिन खे टैकल कबो आहे, कहिड़ियूं शयूं रिक्वायरमेंट हूंदियूं आहिनि। जॾहिं इंटरव्यू जे लाइ तव्हांखे जेकर सेलेक्ट कयनि, जेको अप्लाई कंदो उन्हनि खे वरी कॉल ईंदी आहे, जेके घटि माण्हू सॼे पूल मां इंटरव्यू जे लाइ, ऐं इंटरव्यू खां पोइ वरी के माण्हू सेलेक्ट थींदा आहिनि। वरी इंटरव्यू एडमिशन इंटरव्यू में कहिड़े क़िस्म जो इंटरव्यू हूंदो आहे, उन में माण्हू कीअं तयारी कजे, हे वरी साई ॻाल्हि त हिन ते वरी वीडियो अलॻि सां करे ठाहिबी। हिनमहिल हाली फ़िलहाल मोटियूं ॻाल्हियूं त कीअं स्कॉलरशिप्स कहिड़ियूं आहिनि। त हे हिकिड़ी स्कॉलरशिप आहे फुल फ्लेज जेकी तव्हां हितां वेंदा। हिन में हिकिड़ी शइ अथव, तव्हांखे J1 वीज़ा मिलंदी, जेको मतिलबु इहो आहे तव्हांखे 2 सालनि जो बांड आहे, वरी तव्हांखे पाकिस्तान वापसि अचणो सर्व करे पोइ वरी तव्हां अमेरिका में जॉब करे था सघो। हाणे मिसाल के अहिड़ा दोस्तनि जेके चाहींदा असां अमेरिका में मास्टर्स खां पोइ जॉब करणु शुरू कयूं, उते इंडस्ट्री में या किथे आज़ादु रहूं, त माना वापसि न अचणो पए, त उहे या त 80 लख खनि उन वटि हुजनि, या वरी उहे एतिरा
जेकर उन्हें ख़बर आहे उन्हनि खे रिसर्च करणु अचे थी ऐं एतिरो मतिलबु फील्ड जे बारे में उन्हनि खे ख़बर आहे। मिसाल को अहिड़ो स्टूडेंट जेको जॉब उन कयल हुजे कंपनीज़ में, मिसाल असां कंप्यूटर साइंस जी ॻाल्हि था कयूं, हुनखे अचे थो घणो एक्सपीरियंस अथसि, त उहो माण्हू मास्टर्स जे लाइ अप्लाई करे एडमिशन थी वञे, ट्यूशन फ़ी पोइ हर सेमेस्टर पियो माण्हू ॾींदो, पर उन सां गॾो गॾु पार्ट टाइम जॉब माण्हू 20 कलाक करे सघे, जंहिंमें माना एतिरो आहे त माण्हू जो रेंट निकिरी वेंदो, खाइण पीअण जूं शयूं थोरियूं घणियूं माण्हू जूं, ऐं वरी पोइ उते कन्विंस करे मिसाल जे तौर ते अहिड़ा के कोर्सिस खणे जीअं ऑपरेटिंग सिस्टम कोर्सिस आहे कंप्यूटर साइंस में जेको मशहूरु कोर्स आहे, हर दफ़े थींदो आहे, कैलकुलस थी विया अहिड़ियूं, पोइ उन्हनि जो टीचर असिस्टेंट थी थो सघे या रिसर्च असिस्टेंट थी वञे कंहिं प्रोफेसर जो। जेकर तव्हांखे उहा रिसर्च असिस्टेंटशिप ऐं टीचिंग असिस्टेंटशिप्स मिली थी वञनि, पोइ तव्हांजी ट्यूशन फ़ी फ्री थींदी आहे, तव्हांखे इंश्योरेंस मिलंदी आहे, हेल्थ इंश्योरेंस। उहे हिकिड़ा तरीक़ा आहिनि, मतिलबु 80 लख खे थोरो घटि करे, मिसाल 50 लख ते या 40-43 लखनि जो ख़र्चु पोइ थींदो। उन खां पोइ वरी इहो थींदो त 2 साल तव्हांजी मास्टर्स खां पोइ तव्हां वरी जॉब 3 महीना तव्हां वर्क एलिजिबल थी था सघो, ऐं उन खां पोइ वरी इमिग्रेशन जो सॼो चकर आहे, उन में असां नथा ॻाल्हायूं कीअं वरी पोइ इमिग्रेशन में माण्हू अप्लाई करे सघे। जेको हिन वीडियो खे जेतिरो बि शेयर करे सघो शेयर कयो, ऐं हेठि कमेंट सेक्शन में को डिस्कशन स्टार्ट कयो, का शइ जे अगरि मुंझल आहे ऐं कंहिं शइ ते अगरि वज़ाहत खपे, ऐं ॿियूं जेके बि शयूं तव्हांखे कंहिं डिटेल में जीअं GRE थी वियो, लेटर ऑफ रिकमेंडेशन, एसे, स्टेटमेंट ऑफ पर्पज़, इहे कीअं लिखिबियूं आहिनि, उन्हनि में छा रिक्वायरमेंट आहे, उन बारे में ॿुधायो त वरी फ्यूचर में उन बारे में या उन्हनि मौज़ूअ जे बारे में वीडियोस ठाहियो।